नमस्ते, तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। अॼु असां ठाहींदासीं चिप्स, आलूनि जी चिप्स। ॾिसो कहिड़े स्टाइल में मां तयारु कयां थी, तव्हांखे मां ॾेखारींदसि। असांजा आलू आहिनि, इनखे असां चङी तरह सां वॉश कंदासीं। इहे असांजा 5 किला आलू आहिनि। असांजा आलू वॉश थी चुका आहिनि, तव्हां ॾिठा असां वॉश कयासीं। असांजा हे आलू आहिनि, असां हिननि जो सॼे आलूनि जो छिलको लाहींदासीं। हीअ चिप्स जी मशीन, असां हिन ते प्लेन चिप्स कयूं था। तव्हां ॾिसो असां कीअं कयूं था प्लेन चिप्स। असां प्लेन चिप्स कईसीं। हीअ असांजी डिज़ाइन वारी चिप्स। इन में असां हथ में कपिड़ो ॿधो आहे, जीअं असांजो प्रेशर यानी कि ज़ोर सां असांजी चिप्स तयारु थिए। डिज़ाइन वारी चिप्स में असांखे तमामु घणो ज़ोर लॻंदो आहे। ॾिसो असांजी प्लेन चिप्स तयारु थी चुकी आहे। वारी चिप्स कईसीं। हाणे असां हिनखे वॉश कंदासीं आलूनि खे। असांजी चिप्स थी चुकी आहे। 5 किला चिप्स असां कई आहे। ॾिसो असां कहिड़े नमूने कईसीं। हिनखे असां सुठे नमूने हिनखे वॉश कंदासीं आलूनि खे, जीअं असांजा सुठे नमूने वॉश थी वञनि आलू। इनखे असां 2 दफ़ा असां वॉश कंदासीं। इनखे असां सॼी राति रखी छॾींदासीं पाणी विझी करे, जीअं असांजा आलू चिप्स जा ख़राबु न थी वञनि, कारा न थी वञनि, जीअं असांजी चिप्स ख़राबु न थी वञे। डिज़ाइन वारी चिप्स वॉश करे चुका आहियूं। हीअ असांजी प्लेन चिप्स आहे। ॾिसो असांजी तमामु घणी सुठी प्लेन चिप्स तयारु थी आहे। तव्हां बि तयारु कयो, तव्हांजी बि तमामु घणी सुठी तयारु थींदी। मुंहिंजे चैनल खे लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो, सब्सक्राइब कयो। मुंहिंजे चैनल खां घणे खां घणो व्यू ॾियो। तव्हां मुंहिंजे चैनल खे ॾिसी वेंदा, व्यू न ॾींदा। असां इहे सॼो साल चिप्स रखी छॾींदासीं, स्टोर कंदासीं। असां इहा ऊन्हारे जो तयारु कंदा आहियूं। हीअ असांजी फिटकी आहे। ॾिसो असां फिटकी जेका पाउडर करे चुका आहियूं हिमान दस्ते में। हाफ स्पून असां हिन में विझंदासीं। डिज़ाइन वारी चिप्स में असां मिक्स कंदासीं, जीअं हिकु करी मिक्स थी वञे। हिन में असां चुटकी भर विझंदासीं असां फिटकी। जीअं हीअ चिप्स असांजी थोरी आहे, उन मुताबिक़ असां हिन में फिटकी विझीसीं। वरी असां प्लेन में बि प्लेन चिप्स में बि असां विधीसीं उन जे मुताबिक़। जीअं असांजी चिप्स थोरी आहे त थोरी असां उन में फिटकी विधीसीं। हाणे असां रखी छॾींदासीं हिनखे कपिड़े सां ढकु ॾेई करे सॼी राति जीअं रखी छॾींदा, जीअं असांजी चिप्स अछी थिए। फिटकी इन जे करे विझंदा जीअं असांजी चिप्स जो कलर अछो थिए। सुबुह थी चुको आहे, असां उथिया आहियूं। सुबुह साढा 6 थी चुका आहिनि। इन में असां पाणी बॉइल कयो आहे। असां हिन में 2 चमचा लूण जा विधा आहिनि। हे आहे असांजी चिप्स जेका असां राति रखी हुई। सॼी राति असांजी थी चुकी। उन खां पोइ असां सुबुह जो हिनखे असां वॉश कंदासीं। फिटकीअ वारो पाणी कढी छॾींदासीं। ॾिसो असां कीअं कढूं था। हाणे असां हिनखे 2 पाणियुनि सां वॉश कंदासीं सुठे नमूने, जीअं हे वॉश थी वञे, साफ़ थी वञनि असांजे चिप्स जा आलू। तव्हां ॾिसो असां केतिरी महिनत कई आहे तव्हांजे लाइ, जीअं असां तव्हांखे पॉइंट टू पॉइंट असां चिप्स तव्हांखे ॾेखारी आहे। तव्हां मुंहिंजे चैनल खे लाइक, शेयर, कमेंट, सब्सक्राइब कजो, ज़रूरु कजो। त मुंहिंजे चैनल खे घणे खां घणे व्यू ॾियो। तव्हां मुंहिंजे चैनल खे ॾिसी वेंदा, सब्सक्राइब न कंदा, न ई कमेंट कंदा। प्लीज़ मुंहिंजे चैनल खे ज़रूरु कमेंट कयो। हिन में असां फिटकी विधीसीं थोरी। असां हिन में पाणी बॉइल थियण वक़्तु फिटकी विधीसीं। बाहि खे हल्को करे छॾियो, न त पाणी मथे उभरी ईंदो। हाणे असां हिन में चिप्स विझंदासीं पाणीअ में। ॾिसो बॉइल थिए, जीअं असांजी सुठे नमूने असांजी चिप्स बॉइल कंदासीं। हिन में असां विझी छॾींदासीं। 2 असां पाणी रखिया आहिनि। हिन बाटले में रखिया आहिनि, सिपरीअ में पाणी रखियो आहे, हिकु हुन सिपरीअ में रखियो आहे। असां हिन में चिप्स विझंदा, जीअं असांजी चिप्स बॉइल थी वञे। चिप्स विझी चुका आहियूं। असांजो टॉप सीक्रेट, असां हिकु लीमो असां हिन में विझंदासीं। असां अधु लीमो असां हिन में विझंदासीं, अधु असां ॿी सिपरीअ में विझंदा, जीअं असांजी चिप्स वाइट थी वञे ऐं सॉफ्ट थी वञे। इहो असां हिन में लीमो विझंदा आहियूं त जीअं असांजी चिप्स तमामु घणी सुठी तयारु थी वञे। पाणी बॉइल थी चुको आहे। असां ॿी सिपरीअ में असां चिप्स विझंदासीं। डिज़ाइन वारी चिप्स असां जेका असां कई हुईसीं, इनखे असां 2 दफ़ा करे इन सिपरीअ में अधु हुन सिपरीअ में विधीसीं, अधु हिन सिपरीअ में विधीसीं, जीअं असांजी सुठे नमूने बॉइल थी वञे। ॾिसो असांजी कीअं बॉइल थिए थी चिप्स।
वारी चिप्स में असांखे बॉयल थियण में टाइम लॻंदो आहे। प्लेन चिप्स में असांखे टाइम न लॻंदो आहे, मिंट बॉयल थी वेंदी आहे। तव्हां ॾिसो असां कीअं बॉयल कयूं था ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदमि त असांजी कहिड़े नमूने असां हिनखे चेक कंदा। ॾिसो असां कीअं चेक कयूं था। असांजी बॉयल थी चुकी आहे। असां हाणे हिनखे छाणी रखी करे हेठां असां कुझु बि तव्हां रखी सघो था। असां बाल्टी रखी आहे। असां इहो पाणी वेस्ट न कंदा। इन ई पाणीअ मां असां वरी ॿी चिप्स विझंदासीं। इहो पाणी असां वेस्ट न कंदा। ॾिसो असां कीअं असां बाल्टीअ में इहो पाणी विधो आहे। आहिस्ते आहिस्ते विझो जीअं इहो पाणी वेस्ट न थिए ऐं गरम हूंदो आहे पाणी। ॾिसो असां इहे चिप्स लाहे चुका आहियूं। इन में असां हाणे थधो पाणी विझंदासीं। इन जे मथां असां थधो पाणी विझंदा आहियूं। ॾिसो असां कीअं मथां थधो पाणी विझूं था। चिप्स जो पाणी आहे जेको असां चिप्स पहिरियों बॉयल कईसीं, गरम पाणी आहे, असां इहो ई सिपरीअ में विझंदासीं ॿीहर चिप्स बॉयल करण जे लाइ। हाणे असां मथे छित ते अची चुका आहियूं। हाणे असां हिन में चिप्स खे असां हिकु हिकु चिप्स खे असां हिन ते सुकणी विझंदासीं धूप में, जीअं असांजी ख़ुश्क थी वञे। चिप्स ॾिसो असां कहिड़े नमूने विझूं था। असांजी चारपाई आहे, असां हिन ते चादर विधी आहे। ॾिसो असां हिकु हिकु करे हिनखे असां चिप्स खे विझंदासीं, जीअं हिकु हिकु करे धार धार करे विझंदासीं, जीअं असांजी चिप्स चिपके न हिक ॿिए सां। ॾिसो कीअं कीअं असां विझूं था। मां तव्हांखे सॼी चिप्स विझी करे ॾेखारियां थी। मां ॾिठी असां चिप्स विझी चुका आहियूं। ॾिसो असांजी 5 कलाक चिप्स ॿिनि असांजी चारपाइनि ते असांजी चिप्स विझी चुका आहियूं। असां प्लेन चिप्स विधीसीं, डिज़ाइन वारी चिप्स विधीसीं। असां हिनखे 2 ॾींहं धूप में सुकाईंदासीं। हीअ असांजी चिप्स सुकी चुकी आहे। 2 ॾींहं असां हिन चिप्स खे सुकायो आहे। हाणे असां हिन चिप्स खे फ्राए कंदासीं। ॾिसो असां गीहु असां विझी चुका आहियूं तईअ में फ्राए करण लाइ चिप्स खे। ॾिसो असां कीअं चिप्स फ्राए कयूं था। गीहु गरम थी चुको आहे। असां पहिरियों थोरी चिप्स विझी ॾिसंदासीं त असांजो गीहु कीअं गरम थी चुको आहे। असांजो गीहु गरम थी चुको आहे। हाणे असां चिप्स फ्राए कंदासीं। ॾिसो असां कीअं चिप्स फ्राए कयूं था। ॾिसो असांजी तमामु घणी सुठी फ्राए थिए थी चिप्स। तव्हां बि ईअं ट्राए कजो, तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। तव्हां मूंखे ॿुधाइजो त तव्हांजी कीअं तयारु थी आहे। तमामु घणी महिनत लॻंदी आहे वीडियो ठाहिण जे लाइ। प्लीज़ मुंहिंजे चैनल खे तव्हां कमेंट कयो, मुंहिंजे चैनल खे अॻिते वधाइण में मदद कयो। तव्हां पंहिंजी भेण खे असांजी फ्राए थी चुकी आहे, तमामु घणी टेस्टी ऐं मज़ेदार। तव्हां बि ज़रूरु ट्राए कजो हिकु दफ़ो। ॾिसो असांजी केॾी क्रिस्पी थी आहे। असां हिन जे मथां चाट मसालो तव्हां विझो या अम्बचूर। असां हिन जे मथां अम्बचूर विधी आहे। असांजी अम्बचूर रेसिपी अपलोड थी चुकी आहे। असांजी 10 किला चिप्स आहे। ॾिसो असां शापर में विधी आहे 10 किला चिप्स। असां हिनखे सॼो साल स्टोर कंदासीं, असांजी ख़राबु न थी। शापर में तव्हां विझी रखो त तव्हांजी चिप्स ब्लैक न थींदी आहे, यानी कि कारी न थींदी आहे। हाणे पंहिंजी भेण खे इजाज़त।